डिगड़ी खां रिपोर्ट करे रहियो आहे अमजद हुसैन जरवार। अमनाबाद लॻ अली आबाद शाख ते वेठल हाजन कलोई जो औरतुनि ॿारनि समेत हिक बाअसर जे ख़िलाफ़ एहतजाज। तफ़सील मूजिब हाजन कलोई पाण सां थियल ज़ुल्म ख़िलाफ़ ॿुधाईंदे रोई ॾिनो। चयाईं त आउं ग़रीब मिसकिन आहियां। कुझु ॾींहं पहिरीं मुंहिंजूं ॿ ॿकरियूं पीपी अॻवान ज़ुल्फ़कार अली उर्फ़ भुट्टो जरवार जा हारी गाहे विया हुआ, जंहिं ते मूं हिते जी राज वारनि खे चयो पर कंहिं तदार कोन कयो। नेठाऊं पाण ज़ुल्फ़कार अली उर्फ़ भुट्टो जरवार वटि संदसि हारियुनि जी थां खणी वियसि, जंहिं ते ज़ुल्फ़कार अली उर्फ़ भुट्टो जरवार मच्छरजी पियो ऐं मूं ते लतुनि मुकुनि जो वसकारो करे ॾिनई। मुंहिंजा कपिड़ा फाड़े मुंहिंजे मुंहं मां रतु अचणु लॻो। आउं बेवस मज़ूर रोईंदो रहियुसि पर ॿकरियूं वापसि ॾियण बजाए मूंखे मौत मार धमकियूं ॾींदो रहियो ऐं हीणो ख़ाली वापसि मोटी आयसि। मुंहिंजे वस वारनि खे अपील आहे त आउं जी अपील आहे आई जी सिंध डीआईजी हैदराबाद एसपी बदीन पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब जिन खे अपील आहे त पंहिंजे पीपी अॻवान ज़ुल्फ़कार अली भुट्टो जरवार खे पाबंद करे ॿकरियूं वापसि कराए मूंसां इंसाफ़ कयो वञे। घणियूं आहिनि तव्हांजूं? बकरियूं हिकिड़ी पठा हिकिड़ो छिलो आहे। अच्छा, उहो अञा ताईं न मिलिया? अञा ताईं अॼु चोथों ॾींहुं आहे। उहे शयूं मुंहिंजूं गाइब आहिनि। अलाए केॾां काहे विकिणी छॾियऊं त मारे छॾियऊं, केॾां कयऊं। अच्छा, तव्हांखे धक किथे किथे आहियूं? हा, मूंखे आहियूं पुठनि में ठौशा आहियां, ॿियो नक में आहियां। जेको हीउ मुंहिंजो रतु आहे, हीउ मुंहिंजो टोर रत खां भरियो पियो आहे। ॾिसो हिन जी तस्वीर बि कढो। हीउ मूं रतु माना हितां उघियो आहे पंहिंजो। हीउ ॾिसो, रतु लॻो पियो। हीउ ॾिसो। अच्छा, पुठा ई करे तव्हांजा कपिड़ा फाड़िया आहिनि? जी, मूंखे ठौशा आणी ठेला ॾे, मूंखे धिके कढी छॾे, अचे वञ हलियो, जेका तो करणी आहे तूं वञी कर। अच्छा, ग़रीब साईं जन इंसाफ़ करियो। अच्छा, इंशाल्लाह इंशाल्लाह इंसाफ़ ई थींदो। न, इंशाल्लाह इंसाफ़ थींदो। इहो तव्हांखे धमकियूं कंहिं ॾिनियूं? भुट्टे ज़ुल्फ़कार। अच्छा, भुट्टो आहे। अच्छा, पीपल पार्टी जो मेंबर आहे? जी। अच्छा जी, ऐं साईं जन खे अर्ज़ु करे थो मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे, फटाफट अर्जेंट मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे। हीअ मुंहिंजी माउ हिकिड़ी जॾी अंधी बहादुर। अच्छा, ॿी मुंहिंजी घरवारी वीचारी बीमार। अच्छा, मुंहिंजा नंढा मासूम मूंखे धमकियूं दाबा ॾिना विया आहिनि। मूं कहिड़ो गुनाह कयो आहे? बिल्कुलु पथारीदार आहे। अच्छा, हीउ चोर खे पनाह ॾींदो आहे। अच्छा, ऐं हीउ चए थो आउं बसि शींहुं आहियां। अच्छा, ऐं वज़ीर आज़म जे बराबरि मुक़ाबले जो आहे। साईं जिन खे अर्ज़ु करियां थो मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। इंशाल्लाह मुंहिंजी इंशाल्लाह। साली जी ज़मीन में सॾू जी ज़मीन ते वेठो आहियां। मूंखे हुननि विहारियो आहे। अच्छा, को हिन जी ज़मीन ते वेठो कोन आहियां। शाख जे क्लासी वेठो आहियां। जी जी बिल्कुलु शाख ई आहे। इन जे बराबरि तव्हांजा घर आहिनि। अयाज़ साहब हुननि जे सहारे, अलाह जे सहारे हुननि जे सहारे वेठो आहियां। हिननि जी को बनी में कोन आहे जेको मूंखे धमकियूं ॾेई दाबा ॾे तपड़ खणी तूं हलियो वञ। अच्छा, मूं कहिड़ो गुनाह कयो आहे हुनजो? साईं जी खे अर्ज़ु करियां थो मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे अर्जेंट, जल्दी जल्द। इंशाल्लाह हर माण्हू सां ई गंद कंदो आहे। हर माण्हू सां सावण सां बि बरसाल बने ते वेही हुनखे बि दाबा दड़का ॾिना विया आहिनि। मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। वॾो गुंडो माण्हू आहे। अच्छा, हर क़िस्म जा रंग जा माण्हू हिन वटि अचंदा। पथारीदार आहे। अच्छा, मूं सां इंसाफ़ कयो वञे ऐं शुक्रगुज़ार रहंदुसि। इंशाल्लाह इंशाल्लाह।